अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा धरती टीवी न्यूज़ ऐं आहियां रिज़वान हिबुर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्तनि जूं हेडलाइंस। पेट्रोल की कीमत में 15 रुपया ऐं डीज़ल की कीमत में 70 रुपया फी लीटर घटिताई जो इम्कान। ओगरा पेट्रोल 15 रुपया, डीज़ल 70 रुपया ऐं गासलेट 2 रुपया फी लीटर साॻियो करण जी समरी वज़ीर आज़म खे मोकिले छॾी। ज़रियनि मूजिब पेट्रोलियम इस्मनि ते लाॻू लेवी जी शरह घटिताई रिलीफ वधाए सघिजे थो, क़तई फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। डॉलर के मुकाबले में रुपयो वधीक सगारो थियण लॻो। डॉलर वधीक 2.5 रुपया सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर 2 रुपया 49 पैसा सस्तो थी वियो। 213 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में भी डॉलर 3 रुपया सस्तो थियण बाद 210 रुपयनि जो थी वियो। स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो रुझान हाकारी रहियो। 100 इंडेक्स में 300 पॉइंट्स खां वधीक जी वाध। कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में बरसातुनि जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते तरफां 24 कलाकनि दौरान वक़्फ़े सां मींहं जो इम्कान। मौसमियात सुभाणे खां चौमासे जो हिकु ॿियो सिस्टम सिंध ते असरअंदाज थींदो। कराची में सख़्त मींहं सबबि कोरंगी कासवे पानी हेठि अची वियो। कासवे खे ट्रैफिक लाइ बंदि कयो वियो आहे। लाहौर समेत पंजाब के मुख्तलिफ शहरनि में कसूर, शेखपुरा, हाफिज़ाबाद, झेलम ऐं आज़ाद कश्मीर के मुख्तलिफ इलाइक़नि में मींहुं पियो। सामूंडी छोलियूं कराची शहर में दाख़िल। माड़ीपुर के मुख्तलिफ जगहनि ते समुंड जो पानी रोडन रस्तनि ते उथली आबादी में दाख़िल थी वियो। इंतजामिया कलम 144 लागू कंदे शहरियुनि खे समुंड किनारे वञण खां रोके छॾियो। हॉक्सबे जा मुख्तलिफ रस्ता बंद। माण्हुनि खे समुंड ॾांहुं वञण खां रोकण लाइ पुलिस अटाला, हॉक्सबे, कयामाड़ी, बीच पार्क ऐं ॿियनि हंधनि ते पहुची विया। माड़ीपुर ऐं मुबारककोट जा बि रोड रस्ता बंदि कया विया। डीसी कयामाड़ी मुख्तार अबड़े जो चवणु आहे त समुंड में चाढ़ आहे ऐं शहरी समुंड वारे पासे रुख न कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि परॾेही सीड़पकारी बाबति अहम इजलास। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त परॾेही सीड़पकारनि जा मसइला अवलियत जे बुनियाद ते हल कया वञनि। चीनी सीड़पकारनि खे तरजीही बुनियादनि ते सहूलियतूं फराहम कयूं वञनि। वज़ीर आज़म चीनी पौरतनि जा मसइला फौरी तौर ते हल करण जूं हिदायतूं करे छॾियूं। वज़ीर आज़म परॾेही सीड़पकारनि खे सहूलियतूं फराहम करण लाइ कमेटी जोड़े छॾी। कमेटी 10 ॾींहनि अंदरि वज़ीर आज़म खे रिपोर्ट पेश कंदी। मुस्लिम लीग नून ने इमरान खान सां गॾु अॻूणे चीफ जस्टिस साकिब निसार खे बि ॾोहारी करार ॾेई छॾियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं वफ़ाक़ी वज़ीर जावेद लतीफ़ लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान अकेलो ॾोहारी न आहे, साकिब निसार बि साणुसि गॾु मरकज़ी किरदारु आहे। इमरान खान जहिड़ा किरदार मुख़्तलिफ़ दौरनि में पंहिंजो किरदारु अदा कंदा रहंदा आहिनि। संदसि किरदार के हवाले से गैर मुल्की अदालत जो फैसलो अची चुको है। गैर मुल्की कंपनियन इमरान खान के फंडिंग छो कई, अस्पताल के ॾिनल पैसा PTI के अकाउंट में कीअं मुंतकिल थिया, रुपए जो कदर वधी रहियो आहे त हिकु धुर एहतजाज जो सॾु ॾेई रही है। यूसुफ रज़ा गिलानी PTI के इम्पोर्टेड पार्टी करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे पाकिस्तान जो आइन ऐं कानून फॉरेन फंडिंग जे इजाज़त नथो ॾे। PTI फॉरेन फंडिंग ते हलंदी आहे। ही इम्पोर्टेड पार्टी आहे ऐं इम्पोर्टेड पार्टी नामंज़ूर आहे। यूसुफ रज़ा गिलानी मूजिब हू सभु केसनि में अदालतनि में पेश थी रहिया आहिनि। इमरान खान रोडनि ते अचण जूं धमकियूं ॾेई रहियो। इमरान खान जी ॻाल्हियुनि ते रुगो खिली सघिजे थो। पाकिस्तान खे 75 साल पहिरीं आज़ादी मिली हुई, हाणे इमरान खान कहिड़ी आज़ादी चाहे थो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची में पोलियो मुहिम जो इफ़्तिताह कंदे चयो आहे त संदनि कोशिश आहे त जल्द पोलियो खां छुटकारो माणियो वञे। मुराद अली शाह मूजिब इमरान खान जलसो करे हुन सां माण्हुनि खे मुफ़्त में तफ़रीह मिली वञे थी। हू ऐं सिंध पार्टी माण्हुनि जे तफ़रीह लाइ मेलो लॻाईंदी आहे। वॾे वज़ीर चयो आहे त सॼे सूबे में बरसातूं थी रहियूं आहिनि। कुझु माण्हू पुराणियूं वीडियोज़ फैलाए रहिया आहिनि।
इस्लामाबाद की अदालत में पीटीआई अगवान शहबाज गिल की ज़मानत की दरख्वास्त अदालत धुरियन का दलील तलब करे वरिता। दरख्वास्त ॿुधणी मुलतवी थियण बाद ॿीहर शुरू। ॿुधणी दौरान प्रोसिक्यूशन तरफ़ां केस इल्तवा में रखण की इस्तदा कई वई। अदालत जांच ऑफिसर के रिकॉर्ड समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। हुकूमत शहबाज गिल ते ॿीहर तशद्दुद करण चाहे थी। पीटीआई अगवान फवाद चौधरी चयो शहबाज गिल समुंड पार पाकिस्तानी है, हू कमज़ोर है, उन लाइ पकड़ियो वियो आहे। रुगो तशद्दुद करण लाइ शहबाज गिल जो रिमांड घुरियो पियो वञे। फवाद चौधरी मूजिब पूरी पार्टी शहबाज गिल सां गॾु आहे। हीउ मामलो जल्द हल थियणु घुरिजे। तशद्दुद की इजाज़त नथी ॾेई सघिजे। पीटीआई अगवाननि ख़िलाफ़ केस ठाहिण राणा सनाउल्ला जी पॉलिसी आहे। नवाज शरीफ अचे या न अचे, अहल हुजे या न हुजे, को फ़र्क़ु नथो पए। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद पंहिंजे ट्वीट में चयो आहे नवाज शरीफ जे सऊदी अरब ऐं लंडन में बीमारी सियासी रियाकारी आहे। शहबाज शरीफ मिसा खे मईशत बदिरां मिसा खे जमहूरियत करे शफ़ाफ़ इलेक्शन की तारीख़ तय करे ऐं फ़ैसिलो क़ौम ते छॾे ॾे। चूंडनि में देर जमहूरियत जो मौत हूंदो। सियासी टकराव वधी वियो त सियासतदान बि निशाने ते हूंदा। वज़ीर अज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान में टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही मुल्कनि में सहकार जे मौक़नि ते मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापनि खे हथी ॾियण जे तरीक़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही मुल्कनि जे सरबराहनि पारां ॿिन्ही मुल्कनि में भाइपी वारनि लाॻापनि ऐं तारीख़ी लाॻापनि जो जाइज़ो वरितो। उत्तर वज़ीरस्तान में ॻुझे इतला ते फोर्सिस की कार्रवाई। मीर अली में ऑपरेशन दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो। ISPR मूजिब दहशतगर्दनि जे मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन दौरान हिकु दहशतगर्द कारी समी मारिजी वियो। मारिजी वियल दहशतगर्द वटां हथियार ऐं धमाकेदार मवाद हथ आयो आहे। ISPR मूजिब दहशतगर्द कारी समी टारगेट किलिंग ऐं दहशतगर्द हमलनि में मुलस हो। आज़ाद कश्मीर ऐं वालारियल कश्मीर में अॼु भारत की आज़ादी के ॾींहं ते कारो ॾींहुं मल्हायो पियो वञे। वालारियल वादीअ में भारतीय यूम आज़ादी के मौक़े ते हड़ताल जो सॾु। काबिज़ भारतीय फ़ौज जे इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी रैलियूं कढी मुज़ाहिरा करे आलमी बिरादरी जो ध्यानु भारतीय ज़ुल्मनि ॾांहुं छिकरायो वेंदो। मुल्क में कोरोना केसनि में वाध जो सिलसिलो जारी। 24 कलाकनि दौरान कोरोना वेके 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। मुल्क में 24 कलाकनि दौरान कोरोना जा 459 नवां केस ज़ाहिर। आख़िरी केसनि की शरह 2.52 सैकड़ो रही। कोरोना सबब इलाज 172 मरीज़नि की हालत गणती जोगी है। कराची के मंगोपीर वाले इलाके में करंट लगन सबब 2 पौरत हयातियूं विञाए वेठा। नूरानी होटल भरिसां घर अंदर कम कंदड़ पौरतन के बिजली जो करंट लगो। एक की सुञाणप इमाम बख्श तौर थी, ॿिए फोती की सुञाणप न थी सघी। घोटकी में पुट साथियुनि सां गॾिजी पीउ खे कुही क़तल करे छॾियो। रहमवाली पाड़े में जवाबदार सैफुल्ला ऐं ॿियनि अब्दुल गनी जो गलो कपे छॾियो। पुलिस मूजिब वाक़ियो मिल्कियत जे तकरार तां पेश आयो। रोड हादसे में नौजवान हयाती विञाए वेठो। पंजहटी वाले इलाके में डंपर मोटरसाइकिल खे टक्कर हयो। नौजवान मौके ते दम ॾेई छॾियो आहे। पुलिस पहुती नौजवान की सुञाणप न थी। मिस्र के गादी वाले शहर कायरा में अबू सफियन देवल के बाहि लगी वही। 41 ॼणा सड़ी फौत, 14 ज़ख्मी थी पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मिस्र में बाहि वाक़े में थियल फौतगियनि ते ॾुख जो इज़हार।